नाज़रीन, आदिलपुर में बागड़ी बिरादरी तरफा जोगी बाबा जो मेलो मल्हायो वियो, जंहिंमें सॼी सिंध मां बागड़ी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था अमजद कलवट जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जोगी बाबा मंदिर ते बागड़ी बिरादरी तरफां अॼु मेलो लगायो वियो आहे। बागड़ी बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो त उन्हनि जो छा चवणु आहे। ये शाह मस्ताना बलोचिस्तानी उन्हीं जो माना जोगी महात्मा उन जे माना सेवक आहे। उन्हीं जो हिते माना हर साल सत्संग चवंदा आहियूं। असां पंहिंजी ॿोली में सत्संग चवंदा आहियूं। सत्संग थींदी आहे हर साल, सुठी थींदी आहे, मोहबत सां थींदी आहे। ऐं हिते भंडारो चवंदा आहियूं, भंडारो बि सुठो थींदो आहे। हिते लंगर पाणी मोहबत सुठी, भजन बाणी हलंदा आहिनि ऐं राग हलंदा आहिनि। साईं जन जो मेला सत्संग थींदा आहिनि ऐं गीता थींदियूं, श्रीमद भागवत थींदी आहे, उहो ई पढ़ंदा आहिनि। हिते सुठी तरह माना सभिनि खे सुकून मिलंदो आहे। जेके बिरादरी हूंदी आहे हिते सभु ईंदा आहिनि। असांखे साईं वॾी ख़ुशी मिलंदी आहे। हर साल असां में शेवा में ईंदा आहियूं, पेश ईंदा आहियूं, शेवा कंदा आहियूं। जेका माना शेवाधारी हूंदा आहिनि उहे बि गॾु ईंदा आहिनि, सभु शेवा कंदा वॾी धूमधाम सां। हर जगह जा माण्हू ईंदा आहिनि साईं। जेकमाबाद जा ईंदा आहिनि, शिकारपुर जा ईंदा आहिनि, कश्मीर जा, जेकमाबाद जा, घोटकी जा, खानपुर जा, कातरा फैक्ट्री जा, मथेला फाटक जा, कराची जा, सभु माण्हू ईंदा आहिनि, सभु पेश ईंदा आहिनि, सभु माण्हू शेवा कंदा आहिनि। वॾो सुकून मिलंदो आहे। VIP मेलो लॻल आहे, फर्स्ट क्लास लॻल आहे। हर साल मेलो लॻंदो आहे। असां ईंदा आहियूं वॾी ख़ुशी सां। जेके बि माना मुसाफ़िर ईंदा आहिनि परे परे जा ईंदा, पर वॾो मेलो सॼी राति हलंदो आहे। सॼी आवाम वॾी ख़ुशी सां, रोटी पाणी चांहि हर शइ हलंदी आहे। भई हिते भॼन ॿिया हलंदा आहिनि, हर शइ गीता पाठ ॿियो थींदो आहे। वॾो मेलो VIP आहे।